नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानवाण खां ख़बर ॾींदा हलूं त खानवाण में मोहबिल वतन शहरियुनि पारां पाक फ़ौज जी हिमायत में रैली कढी वई। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान आर्मी ज़िंदाबाद ऐं मोदी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे शहरियुनि इत्तेहाद जे अॻुवान सैयद आशिक अली शाह, अब्दुल हाफिज़ सैतो, अब्दुल जब्बार कुंदर, वक़ार हुसैन लोची, मंसूर अहमद अब्बासी, असगर अली तुनियो, आसिफ अली मंगी ऐं ॿिनि चयो त असां पाक फ़ौज जे हर हिकु नौजवान खे सलाम पेश करियूं था जेके पंहिंजे जान जी परवाह न करण बिना वतन जे सरहदनि जी हिफ़ाज़त लाइ हर वक़्तु शहीद थियण लाइ तैयार आहिनि। पाकिस्तान जी अवाम पाक फ़ौज सां रत जे आख़िरी फुड़े ताईं मुक़ाबिलो करण लाइ तैयार आहे। दुश्मननि जा नापाक इरादा नाकाम करे इबरतनाक अंजाम ताईं रसायो वेंदो। अॻुवान वधीक चयो आहे त मुल्क जे बक़ा ख़ातिर हर पाकिस्तानी पाक फ़ौज जो सिपाही आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब।